अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 28 जुलाई 2026 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। आज़ाद कश्मीर में इलेक्शन। एक्शन कमेटी पारां मार्च जी कोशिश छिकताण। केतिरा ई मुज़ाहिरीन मारिजी विया जॾहिं त 5 ॼणनि जी मारिजण जी तस्दीक। कराची में सिंधी जमायत कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जे रहवासियुनि पारां ओवरहेड ब्रिज लाइ एहतजाज। वाइड सिंधी कांग्रेस पारां पिरिया ऐं ॿियनि ॿारनि जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। मलीर में SDP जो अफ़गानियुनि जी निकाली लाइ एहतजाज। क़तल थियल ख़ालदा चांडियो जो खून इंसाफ़ जो मुंतज़र। ईरान अमेरिका जंग जारी। सऊदी अरब ते बि ड्रोन हमला। पाकिस्तान जी मज़मत। क़ौमी अवामी तहरीक जा सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ मुज़ाहिरा। SUP जे सदर सैयद ज़ैन शाह पारां सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ जदोजहद जारी रखण जो ऐलान। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। पाकिस्तान जे इंतज़ाम हेठि आयल आज़ाद कश्मीर में इलेक्शन थी गुज़रे जॾहिं त गैर हतमी गैर सरकारी नतीजनि में नवाज़ लीग खे सरसी हासिलु आहे, जॾहिं त आज़ाद कश्मीर जे रहवासियुनि पारां मुसलसल एहतजाज बावजूदि पाकिस्तानी हुकूमत पारां इलेक्शन कराई वई। जॉइंट एक्शन कमेटी पारां एहतजाजी मार्च जी कोशिश कई वई त मुज़ाहिरीन ऐं सिक्योरिटी फोर्सिस विच में छिकताण थी पई, जंहिं दौरान सिक्योरिटी फोर्सिस पारां गोलियूं हलाई वियूं, जंहिंमें केतिरनि ई माण्हुनि जे मारिजण जा पिणु इतला आहिनि, जॾहिं त 5 ॼणनि जे मारिजण जी तस्दीक पिणु थी आहे। पाकिस्तान जे इंतज़ाम हेठि कश्मीर में क़ानून साज़ असेंबलीअ जे चूंडनि दौरान मुसलसल एहतजाज कंदड़ जॉइंट एक्शन कमेटी पारां एहतजाजी मार्च जी कोशिश कई वई, जंहिं दौरान रावलाकोट वटि सिक्योरिटी फोर्सिस पारां फायरिंग कई वई, जंहिं जे नतीजे में 5 कारकुन मारिजण जी तस्दीक थी, जॾहिं त 1 दर्जन खां वधीक ज़ख़्मी थी पिया। आबिद शाहीन ॿुधायो त फ़ौतियुनि जा लाश दरेक में क़ाइम मेडिकल कैम्प में मुंतक़िल कया विया। मारिजी वियलनि में कोर कमेटी जे मेंबर उमर नज़ीर कश्मीरी जो वेझो अज़ीज़ पिणु शामिल आहे। आबिद शाहीन मूजिबि संदन कारकुन दरेक खां रावलाकोट ऐं पोइ मुज़फ़राबाद ॾांहुं लॉन्ग मार्च लाइ रवाना थी रहिया हुआ त मथनि फायरिंग कई वई। ॿिए पासे आज़ाद कश्मीर जी पुलिस जे सरबराह ॿुधायो त 5 ॼणनि जे फ़ौत थियण जी तस्दीक नथो करे सघां। होॾांहुं पौंज रीजन जे डिप्टी इंस्पेक्टर जनरल जारी कयल बयान में चयो त जॉइंट एक्शन कमेटी पारां शहर में ज़ोरी दाख़िल थियण जी कोशिश कई वई, जंहिं दौरान वाक़ियो पेश आयो, जॾहिं त इहा दावा पिणु कई पई वञे त केतिरा ई मुज़ाहिरीन छिकताण दौरान मारिजी विया आहिनि, जॾहिं त तस्दीक सिर्फ़ 5 ॼणनि जी कई पई वञे। कराची जी सिंधी जमायत कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी खे लॻंदड़ क़ौमी शाहराह ते ओवरहेड ब्रिज न हुजण जे करे हादसा मामूल बणियल आहिनि। रहवासियुनि पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रोड खे क्रॉस करण लाइ पुल तामीर कराइण जो मुतालबो पिणु कयो पियो वञे। मरकज़ी क़ौमी शाहराह ते ओवरहेड ब्रिज जी फ़ौरी तामीर लाइ सिंधी जमायत कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जे रहवासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन हुकूमत, नेशनल हाईवे अथॉरिटी ऐं लाॻापियल इदारनि खां मुतालबो कयो त इंसानी जानियूं बचाइण लाइ तुर्त क़दम खंया वञनि। एहतजाज जी अॻुवाणी अली मोहम्मद भारो ऐं ॿिया करे रहिया हुआ, जॾहिं त एहतजाजी मुज़ाहिरे में बुज़ुर्गनि, नौजवाननि, वापारियुनि, समाजी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरीन जो चवणु हो त मरकज़ी क़ौमी शाहराह ते ब्रिज न हुजण सबबि
केतिरा ई माण्हू रोड हादसनि में हयातियूं विञाए चुका आहिनि, जॾहिं त रोज़ानो शागिर्द, औरतूं, बुज़ुर्ग ऐं मज़दूर शाहराह पार कंदे मौत जे ख़तरे खे मुंहुं ॾियनि था। एहतजाज कंदड़नि चयो त हिन मसइले बाबति नेशनल हाईवे अथॉरिटी ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खे केतिरा ई भेरा दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर वाइदनि खां सवाइ अञा ताईं को अमली क़दम नाहे खंयो वियो। मुज़ाहिरीन वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत समेत लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो था सिंधी जमायत कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जे मरकज़ी रस्ते ते फ़ौरी तौरु बिर्ज तामीर कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधीक वसी कयो वेंदो, जंहिंजी ज़िमेवारी लाॻापियल इख़्तियारनि ते हूंदी। वाइड सिंधी कांग्रेस पारां मांचेस्टर में पाकिस्तान जे कौंसल खाने जी आफ़ीस आॾो हिकु पुरअमन एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें प्रिया कुमारी ऐं सिंध जे समूरनि गुम थियल ॿारनि जी फ़ौरी बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो। एहतजाज कंदड़नि पाकिस्तान जी दहशतगर्दी ख़िलाफ़ क़ानून तहत प्रिया कुमारी एक्शन कमेटी जे अॻुवाणनि, इंसानी हक़नि जे कारकुननि जी अॻुवा थियल ऐं गुम थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ पुरअमन जदोजहद कंदड़ ख़ानदाननि ख़िलाफ़ दाख़िल कयल FIR जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कई। एहतजाज में सिंधी, पश्तून ऐं ॿियनि पुठिते पियल ऐं मज़लूम बिरादरियुनि सां गॾु इंसानी हक़नि जे तनज़ीमनि, सिविल सोसाइटी जे निमेदनि ऐं बरतानिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल हिमायतियुनि वॾे अंग में शिरकत कई। शिरकत कंदड़नि गुम थियल ॿारनि जे ख़ानदाननि सां मुकमिल यकजहती जो इज़हार कंदे इंसाफ़, जवाबदेही ऐं बुनियादी इंसानी हक़नि जे एहतराम जो मुतालबो कयो। मुक़ररनि प्रिया कुमारी ऐं ॿियनि केतिरनि ई गुम थियल ॿारनि जी मुसलसल गुमशुदगी ते सख़्त ॻणिती ज़ाहिर कंदे चयो त इहे वाक़िआ ॿारनि जी अगवा, इंसानी स्मगलिंग, जबरी गुमशुदगियुनि ऐं नाबालिग़ छोकिरियुनि जे जबरी मज़हब मटाइण ऐं जबरी शादियुनि जे हिकु वसीअ ख़तरनाक रुझान जो हिसो आहिनि। हुननि ख़बरदार कयो त इहे इंसानी हक़नि जूं संगीन भञकड़ियूं मुतासिर ख़ानदाननि लाइ बेपनाह तकलीफ़ जो सबबु बणियल आहिनि। ख़ासि तौर ते कमज़ोर बिरादरियुनि में ख़ौफ़ ऐं अदम तहफ़ुज़ जी फ़िज़ा पैदा करे रहियूं आहिनि। वाइड सिंधी कांग्रेस जे अॻुवाण डॉक्टर हिदायत भुट्टो, हफ़ीज़ा विधियो, रऊफ़ लगारी ऐं अली मोहम्मद मेमण चयो त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ हलंदड़ मुहिम हाणे हिकु फ़र्द जे केस खां अॻिते वधी आलमी इंसानी हक़नि जी तहरीक जी सूरत इख़्तियार करे वई आहे। हुननि चयो त प्रिया कुमारी जो केस सिंध जे बेशुमार गुम थियल ॿारनि जे दर्द ऐं उन्हनि जे ख़ानदान जे पुरअमन ऐं क़ानूनी जदोजहद जी अलामत बणिजी वियो आहे। वाइड सिंधी कांग्रेस पारां सिंधी अवाम ऐं प्रिया कुमारी एक्शन कमेटी सां पंहिंजी गैर मशरूत यकजहती जो ऐलान कंदे वाइदो कयो वियो त हू क़ौमी ऐं बैन अक़वामी सतह ते हीउ मसइलो उथारींदा रहंदा जेसिताईं हर गुम थियल ॿार खे महफ़ूज़ नमूने पंहिंजे ख़ानदान सां न मिलायो वञे। हुननि प्रिया कुमारी एक्शन कमेटी जे अॻुवाणनि, इंसानी हक़नि जे कारकुननि ऐं गुम थियल ॿारनि जे वालिदैन ख़िलाफ़ दहशतगर्दी जे क़ानून तहत दाख़िल कयल केसनि जी पिणु सख़्त मज़मत कई। संदनि चवणु हो त इहे कार्रवायूं ॿारनि जी अगवा ऐं गुमशुदगी जहिड़नि संगीन ॾोहनि खे रोकण बदिरां पुरअमन इंसानी हक़नि जी जदोजहद खे डिॼारणु, ख़ामोश कराइण ऐं ॾोहारी बणाइण जी कोशिश आहिनि। हुननि ज़ोर भरियो त गुम थियल ॿारनि जी बाज़ियाबी फ़ौरी तौरु यक़ीनी बणाई वञे। वाइड सिंधी कांग्रेस पाकिस्तान जी हुकूमत खां मुतालबो कयो त प्रिया कुमारी ऐं सिंध जे समूरनि गुम थियल ॿारनि खे फ़ौरी तौरु बाज़ियाब करे महफ़ूज़ नमूने संदनि ख़ानदाननि हवाले कयो वञे। गुम थियल ऐं अगवा थियल ॿारनि जे सभिनी केसनि जी आज़ाद, शफ़ाफ़, ग़ैर जानिबदार ऐं मुक़ररु वक़्त अंदरि जांच कराई वञे। ॿारनि जे अगवा, इंसानी स्मगलिंग, जबरी गुमशुदगियुनि, जबरी मज़हब मटाइण, जबरी शादियुनि ऐं ॿियनि लाॻापियल ॾोहनि में मुलविस फ़र्दनि ऐं मुनज़म ॾोहारी टोलनि खे क़ानून मूजिबि जवाबदार बणायो वञे। प्रिया कुमारी एक्शन कमेटी जे मेंबरनि इंसानी हक़नि जे कारकुननि ऐं मुतासिर ख़ानदाननि ख़िलाफ़ दाख़िल कयल समूरा कूड़ा केस ख़तमु कया वञनि। इज़हार जी आज़ादी, पुरअमन एहतजाज, तनज़ीम साज़ी ऐं जाइज़ इंसानी हक़नि जी जदोजहद जे आइनी हक़नि जी बिना खां हिरासानी या इंतकामी कार्रवाई जे ज़मानत ॾिनी वञे। पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट जे निमेदन एडवोकेट तारिक यूसुफ़ज़ई, सीनियर समाजी अॻुवान प्रोफेसर नवाज़ चंड, मक़बूल चना ऐं ॿियनि इंसानी हक़नि जे कारकुननि पिणु एहतजाज में शिरकत कई। हुननि सिंधी अवाम सां मुकमल यकजहती जो इज़हार कंदे जबरी गुमशुदगियुनि, ॿारनि जे अगवा, पुरअमन कारकुननि
जे ज़ुल्म ऐं सितम जी सख़्त मज़मत कई। एहतजाज में प्रिया कुमारी एक्शन कमेटीअ जी चेयरपर्सन सोनी पारस, कन्वीनर लियाकत जलबाणी पिणु ऑनलाइन ख़िताब कयो। हुननि कराची खां कश्मीर ताईं हलंदड़ मुहिम बबरलो में ताज़ो थियल धरणे जदोजहद दौरान पेश ईंदड़ रुकावटुनि, ख़ासि तौर ते दहशतगर्दी जा कूड़ा केस ऐं उन्हनि जा तफ़सील ॿुधाया। हुननि ऐलान कयो त ईंदड़ हफ़्ते सिंध जे वॾे वज़ीर जी आफ़ीस आॾो एहतजाज कयो वेंदो। एहतजाज जी पुॼाणी ते शिरकत कंदड़नि पंहिंजे अज़म खे वरजायो त हू प्रिया कुमारी ऐं हर गुम थियल ॿार जी महफ़ूज़ वापसी ताईं पंहिंजी पुरअमन जदोजहद जारी रखंदा। सिंध तरक़ीपसंद पार्टी पारां अफ़गाननि जी नेकाली लाइ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। सिंध तरक़ीपसंद पार्टी इब्राहिम हैदरी टाउन पारां अफ़गान मसइले, कराची में सिंधियुनि जे रोज़गार ते बंदिश, मनशा जे विकिरे, पाणी जी खोट, टैंकर माफ़िया ऐं ॿियनि समाजी मसइलनि ख़िलाफ़ भैंस कॉलोनी में सखन पुलिस स्टेशन खां रोड नंबर 5 ताईं एहतजाजी रैली कढी मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते सिंध मां अफ़गाननि खे नेकाली ॾिनी वञे। सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर सैद ज़ैन शाह चयो आहे त सिंध जे पाणी, ज़मीन ऐं वसीलनि जी सौदेबाज़ी कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। हुन चयो त वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत ग़ैर आइनी तरीक़े सां नवनि केनालनि ऐं डेमनि लाइ फंड फ़राहम करे सिंध जे हक़नि ते धाड़ो हयो आहे, जंहिं ख़िलाफ़ SUP पंहिंजी एहतजाजी तहरीक खे वधीक तेज़ कंदी। सैयद ज़ैन शाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त चनाब दरिया ते नवनि डेमनि ऐं जलालपुर समेत मुख़्तलिफ़ केनालनि ज़रिए चोलिस्तान ऐं ग्रेटर थल जूं लखें एकड़ ज़मीनूं आबाद करण जूं रिथाऊं सिंध जी ज़राइत, माहौलियात ऐं सिंधु दरिया लाइ तबाह कंदड़ आहिनि। हुन चयो त जॾहिं सिंध पाणी जी शदीद खोट खे मुंहुं ॾेई रही आहे, तॾहिं नवां केनाल ठाहिणु 1991 जे पाणी मुआदे ऐं आइन जी भञकड़ी आहे। हुन चयो त गरियल मुफ़ादनि वारी कौंसिल CCI जी मंज़ूरी खां सवाइ कंहिं बि नएं केनाल या डैम ते अमल दरामद ग़ैर क़ानूनी आहे। संदसि चवणु हो त सिंध हुकूमत बि वफ़ाक़ सां गॾिजी उन्हनि मनसूबनि लाइ माली सहकार करे रही आहे जेको सिंध जी अवाम सां नाइंसाफ़ी आहे। SUP जे सदर वधीक चयो त आलमी मालियाती इदारनि, ख़ासि तौरु एशियाई तरक़ियाती बैंक ऐं ॿिनि इदारनि आॾो बि एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो, छाकाणि त तकरारी मनसूबनि लाइ ॾिनल कर्ज़नि जो भार सॼे मुल्क ते वधी रहियो आहे। सैयद ज़ैन शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी ते सख़्त तनक़ीद कंदे चयो त सिंध जे पाणी ऐं वसीलनि बाबति अवाम खे गुमराह करण बदिरां पंहिंजे किरदार जो हिसाब ॾिए। हुन चयो त सिंध जे मुफ़ादनि ते सौदेबाज़ी कंदड़नि खे अवाम आॾो बेनक़ाब कयो वेंदो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन बाबति ॻाल्हाईंदे सैयद ज़ैन शाह नौजवाननि जे एहतजाज जी हिमायत कंदे चयो त मेरठ जी बहाली लाइ जदोजहद कंदड़ नौजवाननि सां SUP गॾु बीठल आहे। 18 सालनि खां मेरठ जी लताड़ कई वई आहे ऐं शफ़ाफ़ भर्तियुनि खां सवाइ सिंध में सुठी हुक्मरानी मुमकिन नाहे। ईअं न थींदो, उन्हनि खे मञणु घुरिजे। पर हिननि सरकारनि वारनि खां त पुछियो आहे त घणा मोदीअ MAF रोकिया आहिनि, घणा Q6 बहाया आहिनि। Q6 बहाया आहिनि जलालपुर में, डैम ठहे थो चनाब ते, पैसा ॾियनि था सिंध जा, उन मां आबाद थींदो चोलिस्तान, ऐं गारियूं वरी ॿिए मुल्क वारे खे, गारियूं जेकॾहिं पंहिंजे सदर वज़ीर आज़म खे नथा ॾेई सघो त बिना नाले खणे ईंजे। इहो चवणु घुरिजे जेके पाणी रोकीनि था उन्हनि ते लानत। वरी सिंध जे माण्हुनि जो मुनाफ़िकी यानी माठ करे विया आहिनि, न मुनाफ़िकाना रोल आहे। सिंध जे माण्हुनि खे मुंझाइनि था, नंढनि नंढनि क़त्ल जे ॿियनि इशूज़ में ॿियनि में भराए ॿिया जुलूस कढण शुरू करे छॾिया अथनि ऐं चवंदा हिन इशू ते टच न करे। उन करे मुनाफ़िकनि जो टोलो आहे जेको जुलूस करे थो उन्हनि खां ताईं पुछंदा करियो त बाबा जेकॾहिं मोदी रोकियो आहे त केतिरो पाणी रोकियो आहे, जेकॾहिं मथे रोकियो अथनि केनाल ठहंदा त केतिरो पाणी रोकियो, का ख़बर कोन अथनि। हुननि खे चयल आहे अच्छा जेकॾहिं मोदीअ जे ख़िलाफ़ आहे त पंजाब में बि जुलूस निकिरणु घुरिजे, पीपुल्स पार्टी बलोचिस्तान में बि जुलूस निकिरणु घुरिजे, पीपुल्स पार्टी पंजाब में पिशावर में बि निकिरणु घुरिजे, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में बि निकिरणु घुरिजे। सिंध में रुगो छो, सिंध में न करे त सिंध जो माण्हू पाणीअ जे मामले में वसास था ऐं उन्हनि खे गुमराह करणो,
मुंझाइणो सो जिन गुमराही ऐं सम्झां पियो त 2025 में बि जलसा करण निकिता गुमराह करण 4 अप्रैल खां शुरू कयो 6 जलसा कयूं असां हुननि जे मुक़ाबले में हर टे ॾींहुं जलसो कंदासीं या हफ़्ते में जलसो कंदासीं ऐं हुननि जी एक्सपोज़ कंदासीं ऐं माण्हू हुननि ॾे कोन वेंदा माण्हू असांजे प्रोग्रामनि में ईंदा उन करे हींअर बि जुलूस कढिया अथनि हुननि जुमे ते जुलूस कयो असां आचर ते कयो आहे असांजे माण्हुनि खां तव्हां वञी इंटरव्यू कयो तव्हांखे ॿुधाईंदा हू तव्हांखे छा था ॿुधाइनि इन्हनि मुनाफ़िकनि जी एक्सपोज़ आहे असीं हुननि खे गुज़ारिश कंदासीं आवाम खे बि त इन्हनि जुलूसनि में न वञनि ऐं उन्हनि जे वर्करनि खे बि चवंदासीं जेके सचा भला आहिनि त इन पोइ किनूं कमु कबो आहे त घर वेहबो आहे बाज़ार ते वेही होको कोन को महिरबानी वकील तौर अवां पंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंस में अहम नुक़्ते ते ॻाल्हि करे चुका आहियो पर अवां खे थोरो अञा तफ़सीली तौर तव्हां पुछणु चाहियां थो कि जंहिं रियासत में जंहिं मुल्क में पुरमन तौर एहतजाज करण जी इजाज़त न हुजे ऐं पंहिंजे हक़नि जी हासिलात जे लाइ ॻाल्हाइण जी इजाज़त न हुजे तव्हां छा था सम्झो त अहिड़े मुल्क में जेका आमदाद हींअर के जा हालात पाकिस्तानी मुल्क जे इख़्तियार में कोन्हनि खे बलूचिस्तान जा हालात पाकिस्तानी मुल्क जे इख़्तियार में कोन्हनि खे थोरी जो सुधार जेका मिले जी ज़रूरत हले थी तव्हां मौजूदा सूरत हाल खे अॻिते नज़र कीअं ॾिसो हाणे असांजी हींअर TTAP जी मीटिंग हुई तंहिं किताब असांजे पाकिस्तान जी घणा ॾींहं अॻु 2 हफ़्ता पहिरियों तव्हांखे ख़बर हूंदी इस्लामाबाद में उन में इहो पियो ॻाल्हाए जेको सुवाल पियो असांजे सीनियर साथियुनि जो सॼी राति मीटिंग इन ते प्रेस ते जेको ॻाल्हायोसीं उनखे छॾे ॾियो अंदरि वेही इहो पियो ॻाल्हायोसीं त मौजूदा मुल्क जूं फॉरेन पॉलिसी दाख़िला पॉलिसी मईशत ऐं सियासी तरह सां हैंडल करण जो कश्मीरनि खे जाली इलेक्शंस खे बलूचिस्तान खे KP खे नथा हलणु ॾिनो ते पुलिस ते कब्ज़ो करे विया आहिनि चीफ सेक्रेटरी कब्ज़ो करे विया आहिनि आज़ादु नथा हलणु ॾियो त असांजा जेका सीनियर क़यादत आहे उन्हनि जो चवणो त 2 इतफ़ाक़ुनि रुगो 2 तरीक़नि ते इख़्तिलाफ़ हो त मुल्क टुटण जी तरफ़ हो हिकिड़नि जो चवणु हो छो त मईशत ऐं सियासी हैंडलिंग सही न पई मुल्क अॻे जॾहिं टुटो हो अॼु खां 55 साल पहिरीं कहिड़ा असबाब हुआ उन्हनि जो जाइज़ो वरितो हिकिड़नि चयो त हालात खणी पिया वञनि ऐं हुननि खे सम्झायो मुक़्तदर हल्कनि खे त हिनखे बचाइण लाइ ॿई का संजीदा कोशिश कनि ऐं ही जेके पठू इक़्तिदार ते विहारनि हुननि खे पासे ते कनि ऐं हिकिड़ो मुल्क जो कंसेंसस ठाहे ऐं पहिरीं हुनखे बचाइण जी ॻाल्हि कनि ॿिए जो चवणो हो त न हितां जी जेका एस्टेब्लिशमेंट आहे उन्हनि मां किन अहम उहिदनि वारनि खे अमेरिकन्स जो या ॿाहिरिनि जो टास्क आहे अहिड़ा हालात पैदा करियो जो अंदरूनी ख़रफ़शार थिए सो चयो त इन ते हो पर तहरीक तहफ़्फ़ुज़ पाकिस्तान जे मीटिंग में इंतिहाई कंसर्न शो कयो वियो त पंहिंजो तरीक़ेकार खे दुरुस्त करियो ताक़त जे इस्तेमाल खे छॾियो 2 जाली इलेक्शन जी पचर छॾियो सियासत में आज़ादी ॾियो मूंखे रुगो ॿुधाईनि महारंग अली वज़ीर इमरान ख़ान यास्मीन राशिद अञा ताईं लिस्ट तव्हांखे ॾियां छो गिरफ़्तार कहिड़ो ॾोह कयो जिन में सज़ा ॾिनी अथनि इन मां को ॾोह कोन कयो अथनि मूं ते 6 FIR हुअनि इन्हनि में 6 में आऊं मौजूदु ई कोन्हे आ जाइ ते आऊं त शायदि आहियां उन्हनि जो मूंखे त उन्हनि जी तफ़सीलात केस जी ख़बर कोन्हे पर हैंडलिंग त इहा आहे न आऊं वेठो आहियां जामशोरे आऊं वेठो आहियां कराची केस दादू में टे में त ॿियनि सां बि पियो थिए इन सां माण्हू मोपे वतन माण्हू बि मुतनफ़िर थींदो उन करे हालात ख़राब पिया थियनि असीं बार मीडिया जे ज़रिए या मीटिंग्स कयूं था त हीअ ज़िमेदारी तव्हांजी हुकूमत हलाइण न आहे मुल्क जो तहफ़ुज़ करणो आहे ऐं मुल्क जी मईशत किरंदड़ ऐं सियासी अदम इस्तेकाम ऐं मईशत जे सुधरण जा चांस कोन्हनि या ताईं ख़बर हुजणु घुरिजे जेका ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव में जेके मुल्क ॿुधाया विया त इन्वेस्टमेंट कंदा उन में ॿुधायो वियो साउथ की
कतर यूएई चाइना हाणे हुननि जंग जे करे हुननि सभु पंहिंजा प्रोजेक्ट्स पूरे कया ख़तमु करे छॾिया हाणे सिर्फ़ु कतर ऐं सऊदी पाकिस्तान सां फ़ौजी एग्रीमेंट कया आहिनि उन्हनि खे पैसा ॾींदा पर हिते इन्वेस्टमेंट कोन कंदा त माना ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव मिनरल माइंस जा प्रोजेक्ट्स इहे सभु ख़्याल थी विया ॿुधायो खैरपुर ज़िले जे ॻोठ टंडो मस्ती में 20 सालनि जी क़त्ल कयल औरत ख़ालदा चांडियो जो खून नाहक इंसाफ़ जो मुंतज़र आहे 20 सालनि जी नौजवान औरत ख़ालदा चांडियो खे मुबीना तौर ते कारण जो इल्ज़ाम ॾेई क़त्ल कयो वियो हो मक़तूला जे वालिद मोहम्मद रमज़ान जेको कराची भरिसां हिकु सीमेंट फैक्ट्री में मुलाज़िम आहे हुन ॿुधायो त खेसि राति जी ड्यूटी दौरान फ़ोन ज़रिए धीउ जे क़त्ल जी ख़बर मिली संदसि माउ नबीला रोंदे चयो त धीअ खे राति जी ऊंदाही में घर मां वठी कुझु 100 मीटर परे क़त्ल कयो वियो जॾहिं त वाक़े जी वीडियो बि सोशल मीडिया ते वायरल थी हुन चयो त अॼु बि मुंहिंजी धीउ जूं रड़ियूं मुंहिंजे कननि में गूंजनि थियूं पुलिस मूजिबि ख़ालदा ते हिकु शख़्स सां लाॻापन जो इल्ज़ाम लॻायो वियो जंहिंखां पोइ मक़ामी जरगे खेसि कारी करार ॾिनो जांच मूजिबि 10 अप्रैल जी राति माइटनि ऐं ॻोठाणनि जी गॾिजाणी खां पोइ खेसि घर मां ज़बरदस्ती ॿाहिरि कढी क़त्ल कयो वियो इंसानी हक़नि जे तनज़ीमनि मूजिबि पाकिस्तान जी अदालतनि जरगनि खे फ़ौजदारी मामलनि में फ़ैसिला करण खां रोके छॾियो आहे पर सिंध जे केतिरनि ई ॿारहाड़ी वारनि इलाइक़नि में अञा बि अहिड़ा जरगा औरतुनि बाबति फ़ैसिला करण में असरअंदाज़ थियनि था ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान ऐं सिंध सुहाई 7 मूजिबि हलंदड़ साल 20 जून ताईं सिंध में 112 औरतूं मुबीना तौर गैर जे नाले ते क़त्ल थियूं जॾहिं त 2025 दौरान सॼे पाकिस्तान में घटि में घटि 470 अहिड़ा क़त्ल रिकॉर्ड कया विया जिन मां 126 सिंध में थिया इंसानी हक़नि जे तनज़ीमनि जो चवणु आहे त असल अंग अखर इन खां वधीक थी सघनि था छाकाणि त केतिरा वाक़िया रिपोर्ट ई नथा थियनि पुलिस जे सीनियर ऑफिसर असद रज़ा चयो त कारी जा इल्ज़ाम अक्सर ज़मीन विरासत या क़बाइली तकरारुनि खे निबेरण लाइ बि इस्तेमालु कया वेंदा आहिनि जॾहिं त वकील शाज़िया निज़ामाणी जो चवणु आहे त जॾहिं जवाबदार वेझा माइट हुजनि त शाहिदनि ते दबाव वधी वेंदो आहे जंहिं सबबि अहिड़नि केसनि में इंसाफ़ हासिल करणु वधीक ॾुखियो थी पवे थो अवामी तहरीक जे अॻुवाणनि चयो आहे त इस्टेब्लिशमेंट MQM में वरी साह विधो आहे सिंध दुश्मन जलालपुर कैनाल ऐं सिंध जे बुनियादी मसइलनि तां ध्यानु हटाइण लाइ सिंध सूबे जे विरहाङे जी मुहिम हलाई वई आहे सिंध दुश्मन क़ुवतूं यादि रखनि त पाकिस्तान जी ख़ालिक़ सिंध आहे सिंध खे पाकिस्तान वजूद न ॾिनो आहे सिंध जी वहदानियत ते वार को बि सिंध जो मुहिब वतन माण्हू बर्दाश्त न कंदो MQM जे मुस्तफ़ा कमाल ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं ॿियनि पारां सिंध विरहाइण जे ज़रीले ऐं मुल्क दुश्मन प्रोपेगेंडा जी शदीद लफ़्ज़नि में मज़मत कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन महेसर लाल जरवार एडवोकेट ख़ालिद तुनियो ऐं नूर नबी पली जो चयो आहे त 1947 में UP ऐं CP मां ईंदड़नि खे सिंध पनाह ॾिनी ऐं पनाह वठंदड़ सिंध खे विरहाइण जा मुतालबा करे रहिया आहिनि अवामी तहरीक जे अॻुवाणनि चयो आहे त हिकु तरफ़ सिंध खे विरहाइण लाइ MQM खां मुहिम हलाई पई वञे त ॿिए तरफ़ क़ौमी मीडिया जा कुझु नामनिहाद इदारा नवनि सूबनि जे नाले में MQM जी हिमायत में सिंध विरहाइण लाइ एडिटोरियल लिखी रहिया आहिनि अहिड़े अमल में इस्टेब्लिशमेंट ऐं पंजाब जा हुकुमरान मुलविस आहिनि पीपल्स पार्टीअ जी हुकुमरानी हमेशह इक़्तिदार ख़ातिर MQM खे झोली में वेहारींदी रही आहे हिन वक़्त बि वफ़ाक़ी हुकूमत में नवाज़ लीग जा गॾियल इतिहादी पीपल्स पार्टी ऐं MQM जा दहशतगर्द आहिनि अवामी तहरीक जे अॻुवाणनि चयो आहे त हिन वक़्तु सिंध में पाणी जी हथरादू खोट ऐं पंजाब जे गैर क़ानूनी धाड़ियल वाह जलालपुर कैनाल ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे साज़िश करे नवनि सूबनि जी आड़ में सिंध खे विरहाइण लाइ MQM जे दहशतगर्दनि ऐं कुझु मीडिया जे इदारनि खे मैदान में लाथो वियो आहे त जीअं सिंध जी आवाम जो पाणी वारी जदोजहद तां ध्यानु हटाए सघिजे अवामी तहरीक जे अॻुवाणनि चयो आहे त सिंध जो बचो पंहिंजी जीजल माउ सिंध धरती लाइ विढ़ंदो ऐं सिंध दुश्मन क़ुवतनि अरगुननि तुरखाननि ऐं उन जे साथारियुनि खे साज़िशुनि में कामयाबु थियणु न ॾींदो क़ौमी अवामी तहरीक पारां सिंध मुख़ालिफ़ साज़िशनि
ख़िलाफ़ जागरूकता मुहिम जारी आहे। जलालपुर कैनाल सिंध में पाणी जी खोट, सिंधु दरिया ते धाड़े, ज़ुल्फ़िकाराबाद 28वीं तरमीम, करप्शन, सिंध टोड़ण जी साज़िश, प्रिया कुमारी ऐं उजाला परवीन जे अगवा, बदअमनी, लाक़ानूनीत समेत सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते मुतहद ऐं मज़बूत सिंध जे उनवान सां 49 ॾींहं बि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा ऐं कार्नर गॾिजाणियूं कयूं वियूं। गाजी खुआवड़ में असद सिंधी, हफ़ीज़ तुनियो, अली अकबर ख़ासकेली, जावेद जमाली, माशूक मरखंड, अली गुहर जतोई, इनामुल्ला कांदड़ो, जावेद अली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में गाजी खुआवड़ प्रेस क्लब जे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। क़ौमी अवामी तहरीक पारां 2 अगस्त ते कराची में मुतहद ऐं मज़बूत सिंध पैदल मार्च करण जो पिणु ऐलान कयो वियो आहे। मलीर जे इलाइक़े पिपरी में कार्नर गॾिजाणी मुनक़िद कई वई, जंहिंखे क़ौमी अवामी तहरीक कराची डिवीज़न जे सदर मनान शेख, ज़िले मलीर जे सदर फ़याज़, जान मोहम्मद कुरैशी, लतीफ़ लांघा, अवैस कांदड़ो, बाबर खोखर, हुबदार मंगी ऐं ॿिनि अॻुवाणनि ख़िताब कयो। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त सिंधु दरिया सिंध जी ज़िंदगी आहे। सिंधु दरिया सां 8 करोड़ सिंधी माण्हुनि जी ज़िंदगी जुड़ियल आहे। सिंधु दरिया असांजे हज़ारे सालनि जी तहज़ीब जो शाहिद आहे। सिंधु दरिया ते धाड़ो बर्दाश्त न कंदासीं। फारम 47 चोर दरवाज़े मां चूंडिजी आयल हुक्मराननि खे सम्झणु घुरिजे त इंडस रिवर सिस्टम में मुल्क जी ज़रूरत जेतिरो पाणी न आहे, जंहिं करे जलालपुर समेत को बि कैनाल सिंध जे मुफ़ाद में न आहे। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो ॾिनो वञे। जेकॾहिं कैनाल ठही विया त सिंध जी ज़रई मईशत तबाह थी वेंदी। सिंध जे माण्हुनि खे गुसल ॾियणु जेतिरो बि पाणी न मिली सघंदो। अॻुवाणनि चयो त क़ौमी अवामी तहरीक सिंधु दरिया समेत सिंध जे वसीलनि खे बचाइण लाइ हर दौर में अॻुवाणी वारो किरदारु अदा कयो आहे। क़ौमी अवामी तहरीक ऐं अयाज़ लतीफ़ अली जो मुसलसल जाॻाईंदा रहिया आहिनि। अॻुवाणनि पुछो त सिंध में क़ानून ऐं आइन जी हुक्मरानी नाहे। वज़ीर, MPA, MNA ऐं हुकूमती वॾेरा पंहिंजूं रियासतूं ठाहे वेठल आहिनि। पंहिंजी पसंदि जा SSPs ऐं ॿिया आफ़िसर मुक़ररु करे उन्हनि खां पंहिंजा नाजाइज़ कम वठनि था। मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं करायूं वञनि थियूं। ज़मीननि ऐं मिल्कियतनि ते कब्ज़नि, मंशात ऐं ॿियनि ॾोहारियुनि जी सरपरस्ती पुलिस जे किरदार ते केतिरा ई सवाल उथारे छॾिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे ऐं जलालपुर कैनाल बंदि करण लाइ अमली तौरु क़दम खंया वञनि। जामशोरे जी कराची मोरी वटि हैदराबाद रोड ते 2 हफ़्ता अॻु गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल कयल रक्षा ड्राइवर पोहरियत अब्दुर्रहमान बिरोही जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि पारां SSP जामशोरो ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी लाइक़ बिरोही ऐं ॿिया करे रहिया हुआ, जॾहिं त मक़तूल जे वालिद अब्दुल मनान बिरोही, भाउ इसाक बिरोही ऐं ॿियनि बि शिरकत कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे मुज़ाहिरीन चयो त अब्दुर्रहमान बिरोही जे क़त्ल खे 2 हफ़्ता गुज़री चुका आहिनि, पर A सेक्शन पुलिस अञा ताईं मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम रही आहे। हुननि चयो त हूअ केतिरा ई भेरा थाणे जा चकर काटे चुका आहिनि, पर पुलिस रुॻो आसरा ॾेई रही आहे, जॾहिं त इंसाफ़ में देरि सबबि वारस सख़्तु परेशान आहिनि। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो त पुलिस गिरफ़्तार कयल कुझु जवाबदारनि खे मुबैना तौरु वठां बाद आज़ादु करे छॾियो, जंहिं सबबि केस जी शफ़ाफ़ जाच ऐं इंसाफ़ जी फ़राहमी ते सवाल उथिया आहिनि। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त क़त्ल केस जे मुख्य जवाबदार दीदार जमाली समेत समूरनि मुलविस जवाबदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे क़ानून मूजिबि सज़ा ॾिनी वञे, जॾहिं त SHO सैफुल्ला खे पिणु उहिदे तां हटायो वञे। एहतिजाज दौरान DSP कोटड़ी शाहनवाज़ जोखियो मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं ऐं खेनि ख़ातिरी कराई त अब्दुर्रहमान बिरोही क़त्ल केस में मुलविस जवाबदारनि खे 3 ॾींहनि अंदरि गिरफ़्तार कयो वेंदो। DSP जी ख़ातिरी बाद एहतिजाजी मुज़ाहिरो ख़तमु कयो वियो, जॾहिं त वारसनि ख़बरदार कयो त जेकॾहिं मुक़ररु वक़्त में जवाबदार गिरफ़्तार न थिया त एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। सिजावल जूणे जो भरिसां निगर पुरस्कार नमूने गुम थी वियो। वारसनि अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो आहे। वारसनि मूजिबि निगर इम्तियाज़ बिरोही गुज़िरियल ॾींहुं घरां निकिरण बाद वापसि न आयो। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त मोटरसाइकिल सवार 2 जवाबदार निगर खे खणी विया आहिनि। लाड़काणे शहर जे कुतब कॉलोनी मां मुबैना अगवा थियल निगरी
राणी ओड जी बाज़ियाबी लाइ वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते निगरी जी अमड़ हसीना ख़ातून पंहिंजे पुटनि मंठार, मुमताज़, अनील, भाइरनि शबीर, सोनारो, नज़ीर, हसन ओड समेत ॿियनि माइटनि सां गॾिजी दाहींदे चयो त मुंहिंजी न्याणी राणी ओड खे कंबरवासी बासर हुसैन अली चांडियो पंहिंजे ॿिनि साथियुनि सां गॾिजी अगवा करे वियो। अहिड़े वाक़े जो केस सचल थाणे ते पिणु दाख़िल करायो, जंहिं ते पुलिस जवाबदार हुसैन अली चांडियो जे वालिद मुख़्तियार चांडियो खे गिरफ़्तार कयो। हुन चयो त असांजी नाबालिग न्याणी राणी सां ज़बरदस्ती शादी रचाए संदसि मथां हथियार ताणे वीडियो भरे बयानु सोशल मीडिया ते वायरल कयो वियो आहे। धीअ जी उमिरि 11 साल आहे। असां वटि संदसि नादरा जो बेफ़ारम सबूत तौरु मौजूदु आहे। जवाबदार हसन अली चांडियो न्याणी जी उमिरि 18 साल ॼाणाए ज़बरदस्ती मज़हब तब्दील कराए निकाह कयो आहे। अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ असां पंहिंजे वकील मार्फत अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई। नोटिस वञण बावजूदि बासर हुसैन चांडियो ऐं ॿिया गुज़िरियल 25 जुलाई ते पेश न आहिनि थिया, जेके पाण खे कानून खां बि मथां सम्झनि था। मजबूर थी असां एहतिजाज करे रहिया आहियूं। हुननि मुतालबो कयो त न्याणी जे अगवा में मुलविस बासर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे न्याणी खे जल्द बाज़ियाब कराए असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। टंडे आदम भरिसां ॻोठ आलिम बलोच वासी ट्रांसपोर्ट जो सदर शकील बलोच 5 ॾींहं गुज़िरनि बावजूदि बाज़ियाब थी न आहे सघियो। बाज़ियाब न थियण ख़िलाफ़ गर्ज़ ट्रांसपोर्ट ऐं अवामी एक्शन कमेटी पारां अॻूणे यूसी चेयरमैन इस्माइल बलोच, डॉक्टर जमील बलोच, शमीर सरवर अबड़ो, इख़लाक़ वरिया, ग़ुलाम हैदर बलोच, ग़ुलाम मुस्तफ़ा मलक, कामरान अज़ीज़ गोरी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त शकील बलोच 5 ॾींहं अॻु शहदादपुर मां पुरअसरार नमूने गुम कयो वियो आहे, जंहिंजी कार लावारस हालत में हथ आई। संदसि मोबाइल नंबर पिणु बंदि आहे। शिकायत खेसि अगवा कयो वियो आहे। थाणे ते NC दाख़िल हुजण बावजूदि शहदादपुर पुलिस हिन महल ताईं खेसि बाज़ियाब नाहे करायो, रुॻो ठला आसरा ॾिना पिया वञनि। असांजे एहतिजाज जो कंहिं बि नोटिस नाहे वरितो। हुननि चयो त 48 कलाकनि में शकील बलोच बाज़ियाब न थियो त नेशनल हाईवे समेत रेलवे ट्रैक ते धरणा हणंदासीं। हुननि वॾे वज़ीर IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP सागड़ खां मुतालबो कयो त फौरी तौर ते शकील बलोच खे बाज़ियाब करायो वञे। टंडे जाम भरिसां ॾेथा टोल प्लाज़ा जी इंतिज़ामिया एमरजेंसी ट्रैक बंदि करे छॾियो आहे, जंहिं सबबि एम्बुलेंस, फायर ब्रिगेड, पुलिस मोबाइल समेत ज़राई यूनिवर्सिटी जूं सरकारी पॉइंट बसूं बि सर्विस रोड बदिरां टोल प्लाज़ा जे टैक्स वारे गेटनि मां गुज़रण ते मजबूर आहिनि। शागिर्दनि इल्ज़ाम हयो त इंतिज़ामिया हिकु तरफ़ एमरजेंसी ऐं सरकारी गाॾियुनि लाइ सर्विस रोड बंदि करे छॾियो आहे, जॾहिं त ॿिए तरफ़ हिकु निजी कंपनी जूं ट्रकूं साॻे सर्विस रोड तां बिना कंहिं रुकावट जे गुज़रंदियूं रहनि थियूं, जंहिं जूं वीडियोज़ पिणु सोशल मीडिया ते वायरल थियल आहिनि। हुननि चयो त इहा पॉलिसी वाज़े तौर ते ॿिटो मयार ऐं इम्तियाज़ी सलूक ज़ाहिर करे थी। शागिर्दनि ऐं मुलाज़िमनि जो चवणु हो त टोल इंतिज़ामिया हथराज़ू तरीक़े सां हर गाॾी खे टोल लाइन मां गुज़रण ते मजबूर करे रही आहे, जॾहिं त सर्विस रोड जो असल मक़सदु एमरजेंसी ऐं सरकारी गाॾियुनि खे सहूलियत फ़राहम करणु आहे। एहतिजाज कंदड़नि मूजिबि सर्विस रोड इस्तेमालु करण खां इनकार करण ते ज़राई यूनिवर्सिटी जूं 10 खां वधीक सरकारी पॉइंट बसूं रोके छॾियूं, जंहिं सबबि सवें शागिर्द, शागिर्दियाणियूं ऐं यूनिवर्सिटी जा मुलाज़िम सख़्तु परेशान थींदा रहिया। एहतिजाज कंदड़नि चयो त टोल इंतिज़ामिया ऐं यूनिवर्सिटी विच में जेकॾहिं को इंतिज़ामी मामिलो आहे त उनजो भार शागिर्दनि ऐं मुलाज़िमनि ते विझणु सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि मुतालबो कयो त एमरजेंसी ट्रैक ऐं सर्विस रोड खे फौरी तौरु बहाल करे एम्बुलेंस, फायर ब्रिगेड, पुलिस ऐं यूनिवर्सिटी जे सरकारी बसनि खे अॻु वांगुरु सहूलियत फ़राहम कई वञे। IBA टेस्ट में JST ऐं PST उमेदवारनि नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं खमसली चना, ज़हीर लगारी, साइदिया, समीना ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि चयो त साल 2021 खां इल्तिवा जो शिकार 40+ मार्कूं खणंदड़ JST ऐं PST उमेदवारनि जो भर्तियुनि वारे मामले खे वधीक देरि खां सवाइ हल करे मेरिट ते कामयाबु
उमेदवारनि खे फौरी तौरु मुक़ररी ॾिनी वञे। हुननि चयो त हू गुज़िरियल 5 सालनि खां पंहिंजे आइनी क़ानूनी ऐं मेरिट वारे हक़ लाइ जदोजहद करे रहिया आहिनि। मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जी बंदिश ख़िलाफ़ शहरी रस्तनि ते निकिरी आया। शहरियुनि नेशनल हाईवे ते मलीर कोरट आॾो धरणो हयो, जिते जे नतीजे में रोड जे ॿिन्ही पासनि खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। क़ौमी शहरा बंदि थियण सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। मुज़ाहिरीन चयो त के इलेक्ट्रिक बिजलीअ जी अण ऐलानियल लोडशेडिंग करे कार वहिंवार ठप करे छॾियो आहे। हुननि चयो त ॾींहं जो 4 कलाक ऐं राति जो बि 4 कलाक बिजली फ़राहम कई पई वञे। बिजली जी बंदिश सबबि कारोबार तबाह थी वियो आहे। टंडे जाम में हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। माल मता बि रत में वेझी वियो। जॾहिं ते एहतिजाज बाद पुलिस केस दाख़िल करण जी ख़ातिरी कराई। खटियाणी स्टेशन भरिसां ॻोठ आलिम बंगलाणी में मुबिना तौर हथियारबंदनि राति जी ऊंदाही में हिकु घर ते हमिलो करे अंधाधुंध फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में हिकु भराई ख़ातून यासिर बंगलाणी मामूली ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त फायरिंग दौरान माल मता खे बि नुक़सानु थियो। गोलियूं लॻण सबबि 10 खां वधीक बकरियूं, रीढूं ऐं मेंहूं ज़ख़्मी थी पियूं, जिन मां केतिरनि जे जिस्म ते गोलियुनि जा निशान अॼु बि मौजूदु आहिनि। 4 ॾींहं अॻु घारो मां गिरफ़्तार कयल क़यूम जोखियो अॼु गिरफ़्तारी ख़िलाफ़ सिविल सोसाइटी जे अॻवाननि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी बाबू भट्ट, नूरअली अलहमला ऐं ॿिया करे रहिया हुआ। शहदाद कोट में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरी इतिहाद जे सॾ ते एहतिजाजी रैली कढी कोटो मोटो चौक ते शामियानो लॻाए धरणो हंयो वियो। उन मौक़े ते शहरी इतिहाद जे अॻवान जो चवणु हो त शहर ऐं भरपासे बदअमनी जी बाहि भड़कियल आहे। फुर ऐं चोरी जूं वारदातूं मामूल बणिजी वियूं आहिनि। पुलिस ॾुहारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। हैदराबाद जे वासा मुलाज़िमनि 18 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ ॻढ़ी ख़ुदाबश में धरणे जो चिताव ॾेई छॾियो आहे। हैदराबाद जे वासा मुलाज़िमनि घर भातियुनि सां गॾु 18 महीननि जे पघारनि ऐं पेंशन लाइ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं आफ़ताब लाड़क, आशिक़ कमराणी, अरबाब खोसो ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। घोटकी में आबादगारनि पाणी खोट ख़िलाफ़ डायरेक्टर सीडा जी आफ़ीस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते आबादगारनि दाहींदे चयो त ॾहरकीअ जे फ़क़ीर मैनर में पाणी नाहे पहुतो, फसल सुकी सड़ी रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते पाणी जी खोट ख़तमु कई वञे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहं पेर तेॾहं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन